रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी गंबट लगोट मेयो खान जामड़ो जे बिन थुरिन में हलंदड़ जहिड़ो एक तरफ़ सोबत जामड़ो उन जो चाचो अला बख्श जामड़ो सोबत ऐं घर वातियुनि जो चवणु आहे त मूं पंहिंजे भाउ खां हिसो घुरियो ज़मीन जो ऐं घर जो जेको बाबा साईं विराए ॾेई वियो असांखे, जंहिं ते मुंहिंजो भाउ करीम बख्श ऐं उन जा पुट ॾमिड़जी पिया ऐं मुंहिंजे चाचा साईं जे घर ते लठियुनि हथियारनि सां राति जो हमिलो कयऊं। ॻोठ वारा शायदि मुंहिंजे चाचे ऐं सोट जो मथो ऐं टंग भरी पई आहे। असां वटि डॉक्टरनि जा सर्टिफिकेट मौजूदु आहिनि ऐं जंहिं ज़मीन ते जहिड़ा उहा बाबा साईं मूंखे ॾेई वियो हो, मां नंढो हुयसि, मुंहिंजो भाउ ऐं भाॼाई सकीना पढ़ियल आहिनि। हू कूड़ा कागज़ ठाराए मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु था चाहिनि। साफ़ी जेके आहिनि इहे सोशल वर्कर जे करे उन्हनि जो साथ ॾियनि था। मां आला अमलदारनि ऐं वस वारनि खे उहा अपील थो कयां त मूंखे पंहिंजो हक़ मिले ऐं तहफ़ुज़ मिले। मूंखे रोज़ानो धमकियूं था ॾियनि। करीम बख्श जा पुट ऐं धुर नंबर ॿी तरफ़ करीम बख्श जामड़ो ऐं उन जी घर वारी सोशल वर्कर सकीना जामड़ो ऐं उन्हनि जा पुट करीम बख्श ऐं सोशल वर्कर सकीना जो चवणु आहे त सोहबत खे बाबा साईं लेदावा करे छॾियो हो। असां वटि जेका ज़मीन आहे उन जा असां वटि क़ानूनी कागज़ मौजूदु आहिनि ऐं कुझु महीना पहिरियां क़ुरान शरीफ़ ते फ़ैसिलो थियल आहे, पोइ बि ही फ्री विया आहिनि। असां IG सिंध SSP खैरपुर DIG सखर ऐं वस वारनि खे पुरज़ोर अपील कयूं था त साफ़ शिफ़ाफ़ इंक्वायरी करे फ़ैसिलो कयो वञे। सकीना जामड़ो जेका चवे थी मां ही सोशल वर्कर ज़मीन चऊं था विरासत सिकरी प्रॉपर्टी ज़मीन जायदाद उहा विरासत करे असांखे कैमरे आते माइक